jangan lagi. Kutoa. Tu घबराओ ना माता ने कहा अचो अचो खालो जको सामान खालो ते खा पलंगाई खान काम छड़ा ये घड़ी आई बुझाए सामान अचो 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 जल्दी कर अरे काने है खादे जाके रहते गोरी अजू कारे राजा माल का पाची राजी पाचू कासो ओ कासू छमु ओ छमु छमु ओ नबू अरे छोरा पाचू अजू पुर जो शहर लुट जीवी मुखे लगे थो कसमा हो कसमा नहीं आज पुत्र मैदान ते कोने खतरो करे नाता जा थानी पहुंचिया थे पुत्र पहुंचिया थे आज तारी करे हलिया अरे कौन है तो का आगे में मुरली वजाए बैठो आ वो घर में ही कोने उनके गलती हुजे यार तो करो करे इसे ना बुआ के संग हो चाचा कसमा हो चाचा कसमा बाबा तेरा भाटन करा दर जा मुझे हेलो हम कुछ कर ओबा आज लका पर जो शहर रोटी बाबा घर में तैयारी कोने को अरे यो अंदर तैयारी कोने को ये कर तू वजो शहर दी वनी रास्ता रोको कर ये आसपास के थे चुक्कू चटी दावदा ये परे कोना दावदा वजो बाबा मैं नंजाज गफा गफा कदस गफा गफा ये छोटे कर के तेरे तुम कुछ कर तुम क्यों राजा बाबू तो क्या है अच्छा ये डब्बी बनाएगा तो ये बाहर ना दियो ये पीले हो जा ये पीले मुझे सब पेश करी से योना गालिब हरुमर वनो काको छो थो करे का शे कोन थींदी हाणे हलू तालीमाल असां परे मुड़स खे ॿुधायूं हलिया अरे हलिया परे मुड़स खे ॻाल्हि ॿुधाए हलिया नबू बजो चलो नबू सुनो आज मां तो खेने छड़ी दुस तुझा गत्रा कंदुस पर ना तोखे एतिरो आसानी सां न मारींदुसि
छाकाण त नबू जी तोसां मुहब्बत आ छॾो मुहब्बत बि अहिड़ी तरी न यकायक टकाटक अरे करे मुखे मार बाबू नहीं जाने केतरा बस कर बे तो छा सम्झो चाचा त असांजे अखियुनि में धूड़ विझी हिन पोपीअ खे वठी शहर में वञी सुख जो साह खणंदे न अरे कभी ना चल मुखे तो मां तुझे क्या कर तो सच में तो खबर पे चाचा तो याद रख यो तो सुठो थियो रस्ते ते मिली वियो पर जे पाताल में मिलो है न तो हे नबू तव्हांखे कॾहिं बि न छॾिया कॾहिं बि न नबू वठी त आयो आई पर हासिल कुछ भी न थींदई टुकड़ा टुकड़ा बस बात खरीदो मैं करे भी शुक्र कर जमन कर जेकॾहिं का ॿी हुजे हा न मुखे खुदा जो कसम हेसि ताईं अचण जी मोहलत बि न ॾियासां रस्ते में टुकर टुकर करे छॾियासां पर तुंहिंजो ओ यो यो गुरू नबू खे मारे थो विझे यो तकब्बुर यो हज यो गुरूर मां तुंहिंजो ख़तम कंदुसि जे ख़तम न कयुमि त न पण मुंहिंजो नाम न आहे इहो तुंहिंजो ख्वाब ही रहंदो तू मूंसां त छा पर मुंहिंजी जुत्तीअ सां लाभ लहण जे लाइक़ नहीं छा हाँ अरे नबू अरे हाथ करने को नहीं जाने ये के छॾींदो साईं चाचा अरे सुकस नबू मां चवे जे हथ कट कभी ना ना आज आज है नबू तो क्या भगवान निकाल दे अई लाउन लाण जे कोर बनाई दो कोर नबू मां चवाई थी हथ कट ये किया तुझे न गुरू रखे तो मां आज ही खत्म कर नबू के हथ अरे चलो मुखे रे चलो बस कर बस लगा कर सा कदी धरी रमन सा चलो अदाल का देश बल्लरी छठो हाँ सब नबू 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 बाबा फिर छाके ही बाबा छाके क्यों छा कहे हाँ बाबा हाँ तू ही बुधाई छा क्या ही जानवर मुझी इज्जत में हथ को विझे पहुंचा मां चुप कर रे इने जो तमाशा दिसा मैं इने वेश्य के खत्म चारो हो इने सच्ची चाय मार के हाँ जने जैसी इज्जत खजा विदा न बाबा ने इने जो जामी होई की दो चलो के बेटा चलो के बाबा बाबा जेकॾहिं हिन खे मां मारे को गुनाह कयो आहे न जेको सज़ा ॾियो मूंखे क़बूल आहे मूंखे फांसीअ ते चाढ़े छॾियो मां फांसीअ ते चढ़ी वेंदसि हर सज़ा मूंखे क़बूल आहे तू घबरा जितो जाम यो ये poquito papá न बाबा तू छो मां पाण ॾींदसि जेकॾहिं ॾो मूं कयो आहे न त मूंखे क़बूल आहे मासर ये छा थी वियो पर तू परेशान न थी मासड़ सब ठीक थी वेंदो सब ठीक थी वेंदो अच वे मासी आ लिया वे मुझसे जम्मू पीछे पाने पटना पर कर छदेस मासड़ छदेस इन जहालत जी
इंतहा करे छॾी पंहिंजे पीरीअ जी लठ बि खसे छॾी पंहिंजो पाण खां एतिरा त ही जहालत जा दुधण में दस्ती चुका आहिनि जो न हिननि खे पंहिंजनि जी परवाह आहे न ॿियनि जी अरे हिननि शैताननि जे चवण ते छा मिलियो चाचा शमन तोखे छा मिली बस बस आज तो बस अज मूंखे एहसास थियो आहे त असीं मर्द केॾा न कुत ज़हन जा मालिक आहियूं हिक औरत खे पंहिंजी ज़ाती मिल्कियत सम्झी हुन जे चौधार पंहिंजे अलाम जा कोट खड़ा करे छॾिया आहिनि ऐं उन्हनि कोटनि में असां पंहिंजो रस्मो रवाज पैदा करे पुलसरातूं ठाहे छॾियूं पुलसरातूं असीं अहिड़े दौर जा इंसान अहिड़े क़ौम जा माण्हू चाचा मखण लतीफ़ जे मेलनि ते त तूं बि वेंदड़ हुएं सिर्फ़ मनाकड़ो ई ॾिठी आख़िर केसी ताईं इन जहालत जे दलदल में धसजंदा रहंदव केसी ताईं असां वॾो नाहक करे रहिया आहियूं हा वॾो नाहक बिल्कुलु तव्हां नाहकी करे रहिया आहियो छो जो औरत ऐं मर्द खे हुन रब ऐं उन जे रसूल हिकु जेतिरो वज़न रखियो आहे जेकॾहिं को बि मर्द औरत जे वज़न खे घटाईंदो त पूरो उहो बि कोन थी सघंदो जंहिं बि घर में औरत पढ़ियल आहे उहो घर जन्नत मिसल आहे छो जो इल्म इंसान जी टीं अख आहे ऐं तव्हां अॼु ॾींहं ताईं चाचा शमन तूं बि हिन पीरीअ में बि अंधो आहीं तो वटि इल्म जी अख कोन्हे छो था रहा थियो था छो था रहा थियो आख़िर औरतुनि जी तालीम खां छा थो मिले तव्हांखे बस वधीक न ॻाल्हाए असां वॾे मामले कम करे रहिया आहियूं जंहिंसां असांजो घर असांजो ख़ानदान असांजी क़ौम नीस्त ऐं नाबूद थी वई नीस्त ऐं नाबूद थी वई बर्बाद थी वई असां न्याणियुनि खां इल्म जो ज़ेवर खसियूं था उहा न्याणी जेका इल्म जो चिराग ॿारे न्याणियुनि जे अंदर में उजालो थी करे उहा असीं क़ौम आहियूं न लगायो पाबंदियूं न लगायो पाबंदियूं न्याणियुनि जे तालीम ते न त बुत परस्त क़ौमनि में तव्हां शुमार थी वेंदो ख़ुदा उन तालीम जे रोशनीअ खे न्याणियुनि जे नस्ल ते पंहिंजी क़ौम पंहिंजे घरनि खे ऐं हिन सिंध धरतीअ जे मिटीअ खे हिकिड़े ससे तो खटियो सहारा अॼु खां पोइ तुंहिंजी तहरीक जारी रहे